अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सी रहे हो 4 JDO न्यूज़ ऐं वज़ीर उन्नड़ ख़बर शामिल कयूं था। जावेद रिंद जी दौलतपुर शाख जे पुछड़ीअ में ज़रई पाणीअ जे हथरादू खोट ख़िलाफ़ आबादगारनि नूर अहमद उन्नड़, अनवर अली बुग्यो, खमीसो ख़ान भंड, सैयद इरशाद शाह, अरबाब ॼेथो, मोहम्मद उमर महर, आचर कोसो, यार मोहम्मद संगरा, खादिम संगरा, होत ख़ान गबोल, परवेज़ बुग्यो ऐं यूसुफ शाह जी अॻुवाणीअ में दौलतपुर शाख जे बचलपुर मोरी वटि हारियुनि आबादगारनि आबपाशी अमले ख़िलाफ़ सख़्त एहतजाज कंदे नारेबाज़ी कई ऐं सहाफ़िन आॾो दाहींदे चयो त सालियानी वाराबंदी गुज़िरे 10 ॾींहं थी विया आहिनि पर शाख जे पुछड़े में पाणी नाहे आयो, जंहिं सबबु आबादगारनि जा खायल फसल कणक ऐं सरिया सड़ी सुकी रहिया आहिनि, जंहिं सबबु आबादगारनि जो मुआशी क़त्ल थी रहियो आहे ऐं आबादगार बुख ऐं बदहालीअ जो शिकार आहिनि। फसल ते कयल ख़र्च बि नथो निकिरे। आबादगारनि आबपाशी वज़ीर ऐं सेक्रेटरी खां मुतालबो कयो आहे त दौलतपुर शाख जे पुछड़ीअ में पाणी ॾेई आबादगारनि खे मुआशी नुक़सान खां बचायो वञे। A4 JDO न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरनि जी अपडेट लाइ ॾिसंदा रहो A4 JDO न्यूज़।